मोरो मां रिपोर्ट करे रहियो आहे जानी जुमानी। मोरो शहर जे मेन रोड ते 2.5 महीना अॻु गोलियूं हणी शहीद कयल पोरत अब्दुल ख़ालिक मस्तूरी जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ वारसनि पारां एहतजाज कयो वियो, जंहिंजी अॻवानी घरवारी मुस्मात मलूका, शाइस्ता मुर्क, अरीशा, ज़ोया, मोहम्मद सलीम, अवैस, शबीर, गुलाम हुसैन, साहिल, शहज़ादो, सुहेल ऐं ॿिया करे रहिया हुआ। जिते हिननि चयो त 2.5 महीना असांजो पोरत अब्दुल ख़ालिक मस्तूरी खे ज़ालिम जवाबदार फ़ौरन गोलियूं हणी शहीद कयो, जंहिं जो केस दाख़िल आहे। 2 जवाबदार गिरफ़्तार आहिनि, बाक़ी 1 जवाबदार ऐं सहूलियतकारी कंदड़ ज़ाहिर या गिरफ़्तार नाहिनि कया विया, जिन खे जल्द कानून जे कटहरे में आंदो वञे। हिननि चयो त असांजो हिकु ई पोरत कमाईंदड़ हो, जंहिंजे ज़रिए घर जो चरखो हलंदो ऐं घर जा 18 भाती खाईंदा हुआसीं। इन खे शहीद करण खां पोइ घर जी चुल्हि विसामियल आहे, केरु सहारो नाहे। संदसि घरवारी ऐं न्याणी अखियुनि खां नाबीन आहिनि। हिननि घरू अज़ीज़, जाल हसन लंजार, IG सिंध, DIG शहीद बेनज़ीराबाद, SSP नशर फिरोज़, DSP मोरो समेत वसवारनि खां मुतालबो कयो त मज़कूरा मामले जो नोटिस वठी शहीद अब्दुल ख़ालिक मस्तूरी जे क़त्ल केस जा जवाबदार ऐं सहूलियतकारी कंदड़नि खे कानून जे कटहरे में आणे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे ऐं इंसाफ़ तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। ॿी सूरत में पाण खे ॿाहिरि ॾेई छॾींदासीं।